ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त 12 मई अफ़सोसनाक सानियो हुयो। असां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे 12 मई अफ़सोसनाक सानियो हो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त 12 मई ते हक़ीक़ी जमहूरियत लाइ जदोजहद कई वई। माज़ी जे सानियनि मां सबक़ सिखण जी अहम ज़रूरत आहे। नफ़रत, विरहाङे ऐं तशद्दुद जी सियासत खे दफ़न करण जी ज़रूरत आहे। 12 मई सानिए में मारिजी वियल जियालनि जे वारसनि सां ताज़ियत जो इज़हार करियां थो। असां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी 12 मई सानिए जे हवाले सां पंहिंजो बयान जारी कयो आहे। संदसि चवणु आहे त 12 मई अफ़सोसनाक सानियो हो। पीपी चेयरमैन चवे थो नफ़रत, विरहाङे ऐं तशद्दुद जी सियासत खे दफ़न करण जी ज़रूरत आहे। माज़ी जे सानियनि मां सबक़ सिखण जी अहम ज़रूरत आहे। पीपी चेयरमैन चवे थो त 12 मई ते हक़ीक़ी जमहूरियत जे लाइ जदोजहद कई वई। 12 मई सानिए में मारिजी वियल जियालनि जे वारसनि सां ताज़ियत जो इज़हार करियां थो।